हिते बचड़ा मासूम ॿार हिते फाथल आहिनि कैंप में। मुख़्तियार कार खां मां पुछणु चाहियां थो ऐं एसी खां ऐं डिप्टी कमिश्नर खां त तव्हां काॾे भॼी विया हो ऐं हे बचड़ा बुख ते हिते वेठा आहिनि, हिननि जी का सार संभाल कई अथव त हे हेॾे पाणी में हिते जेके मासूम बचड़ा वेठा आहिनि त हिननि खे का घुर्ज आहे या कान हूंदी? खुदारा बिलावल ज़रदारी, मुराद अली शाह, तव्हां ॾिसो त मासूम बचड़ा नियाणियूं हिते फाथा पिया आहिनि केॾे पाणी में, ऐं तव्हांजा बचड़ा हिते फाथल हुजनि हा हेॾे पाणी में, त तूं पंहिंजा बचड़ा ईअं ॿाहिरि कढी वञी हा त तोखे ख़बर पए हा। शर्म अचणु घुरिजे जो तव्हां चओ था रेस्क्यू मोकिलियो आहे, तव्हां था चओ ॿेड़ियूं मोकिलियूं आहिनि। हे बचड़ा नियाणियूं सभु हिते फाथल आहिनि केतिरनि ॾींहंनि खां वठी। इन जे करे मां तव्हांखे सभिनी खे सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे अपील थो कयां, साईं हे मासूम बचड़ा था ॾिसो, हे नियाणियूं ॾिसो, हे हिते बचड़ा सभु माण्हू हिते चइनि ॾींहंनि खां वठी बुख ते वेठा आहिनि। तव्हां काथे हो, काॾे मरी विया हो? हे पाकिस्तान जो कानून ग़रीबनि जी मदद कंदी आहे, का पाकिस्तान जो कानून जेको आहे ग़रीबनि खे इंसाननि खे हुकूक ॾियाराईंदो आहे। खैरपुर नातन शाह वासी जेके बचड़ा आहिनि, छा खैरपुर नातन शाह जी पाकिस्तान में न आहे? छा सिंध जो हिस्सो न आहे? छा इन जाइ ते बचड़ा स्कूल में पढ़ंदा आहिनि? असां केतिरे पाणी में हींअर बीठा आहियूं। खुदारा असां शहरनि खे वधीक तव्हां इम्तिहान में न विझो, इन्हनि बचड़नि जे लाइ तव्हां रेस्क्यू नथा मोकिलियो, ही बुख ते वेठा आहिनि। तव्हां काॾे मरी विया हो? तव्हांखे सभु ओके नज़र थो अचे, सभु कुझु ओके थी वियो? ॿुधायो छा खैरपुर नातन शाह वासियुनि जे लाइ नुमाइंदा काॾे विया आहिनि? मीडिया काॾे वई आहे? मेयर जोई खे ॾेखारियो था, उते चओ था वॾी तबाही आई आहे। मां इन बुट खां पुछण थो चाहियां, रफ़ीक जमाली खां पुछण थो चाहियां, उहे करोड़ रुपया जेके मिलिया आहिनि मौज हिते आई आहे, तव्हां किथे ख़र्च कया आहिनि? ए सुप्रीम कोर्ट जा जज, खुदारा तूं बि निंड मां उथ, तूं हिकिड़े माण्हू जे लाइ तूं आवाज़ उथारी थो, चई थो मज़लूम आहे, पाण मुरादो नोटिस थो वठी, एतिरा मासूम बचड़ा पाणी में फाथल आहिनि।